दोस्तों प्रोग्राम अॼो बि अख़बारूं छातियूं लिखनि में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपुर ऐं असां सां गॾु ॿियो असांजो महिमान दोस्त आहे नौजवान साहब ही जावेद भुट साहब तव्हांखे भलिका चवंदा पंहिंजे प्रोग्राम में ऐं अॼो बि अख़बार जेके साथी सरगर्मियुनि सां तमामु घणियूं भरियल आहिनि छाकाणि मुल्क में महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान बर्पा थियल आहे ऐं महांगाई की मुल्क जो मसइलो न आहे पर सॼी दुनिया जो मसइलो पंहिंजे जॻह ते आहे पर हिते इंसानियत जी कमज़ोरियुनि सबबु जेका हथाधू महांगाई पैदा थी आहे उन में आम माण्हू जकिजी रहियो आहे इन करे अॼु समूरी अख़बारूं छाती सरगर्मियुनि ऐं महांगाई जे ख़िलाफ़ एहतजाजनि सां भरियल आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं रोज़ानी कावश जी ख़बर खणूं था त रोज़ानी कावश फ्रंट पेज आहे जेका बॉक्स ख़बर आहे सॼी तक़रीबन सुपर लीड त कान्हे पर सुपर लीड जे टे कालम ख़बर आणी ऐं लीड सां गॾु सॼो बॉक्स आहिनि जेके साथी सरगर्मियूं आहिनि उन्हनि बाबति जंहिंमें चवंदा मुखालिफ़ महांगाई ख़िलाफ़ रोड ते अची वई PTM जा कराची ऐं लाहौर समेत सॼे मुल्क में मुज़ाहिरा नारेबाज़ी हुकूमत खे वधीक वक़्तु ॾियण जो मतिलबु मुल्क जी तबाही करणु आहे मुल्की एहतजाज करण जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो PTM क़यादत त केतिरा थो हिनखे हीअ मथां वरी महांगाई जी ख़बर आहे त खंड ऐं गैस उद्योग खाधे पीते जे 29 शयूं वधीक महांगियूं खंड माना आम वापी शइ आहे खंड आहे गैस उद्योग खाधे पीते जूं 29 शयूं वधीक महांगियूं शरह 14.48% ते पहुची वई खीर ॾही चांवर दालियुनि साबुण ऐं डबल रोटी जा अघ बि अञा बि वधी विया हीअ सूरत हाल आहे महांगाई आहे ख़वाजा आसिफ स्टेट बैंक जे गवर्नर ते ॾमिड़जी पियो आहे सख़्तु तनक़ीद में जेके ॾिनी डॉलर वधीक 4 पैसा महांगो थी वियो आहे 114 रुपए जो ते ई पहुतो आहे महिरबानी ज़ाहिद साहब असल में हिन जा कुझु जेके पहलू आहिनि महांगी जा सभ खां पहिरीं त इन्हनि ते थोरो इनखे एनालाइज़ कयूं था त छो थी थिए सभ खां पहिरीं त असां अचूं था त मतिलबु उन में मौजूदा गवर्नमेंट जो कहिड़ो किरदारु रहियो आहे किरदारु सही सभ खां पहिरीं त महांगाई असां मञूं था न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पूरी दुनिया में महांगाई वधी आहे पर हिते जेको होशरबा जेका महांगाई रोज़ बरोज़ महांगाई वधे एतिरी ॿिनि मुल्कनि में न आहे असांजे ॿिनि मुल्क जेके पाड़ेसी मुल्क आहिनि असां खां वधीक महांगाई पाकिस्तान में आहे बांग्लादेश जेको कंहिं दौर में असांजो हिसो हुयो त उते ॾिसो त महांगाई जी शरह घटि आहे कहिड़ी ॻाल्हि करे ज़ाहिद साहिब त जेको असांजे सोर्सिस वधिया आहिनि लिटरेसी रेट में ॾिसो महांगाई त ठीकु आहे पर लिटरेसी रेट में ॾिसो त असां खां बांग्लादेश ऐं नेपाल जहिड़ा मुल्क असां खां लिटरेसी रेट में वधीक आहे ऐं श्रीलंका में ॾिसो त श्रीलंका बि असांजो पाड़ेसी मुल्क आहे एशिया में आहे त उते 98% माण्हू लिटरेट आहिनि ॾिसो अहम ख़बर रोज़ानी पंहिंजी अख़बार जी आहे त गॾु कयो हलो सॼे मसइले खे त वधीक बदतर थींदो जेका सुपर लीड आई अथई पंहिंजी अख़बार इमरान हुकूमत पारां परई कर्ज़नि में 27 अरब डॉलर इज़ाफ़े जो एतिराफ़ हर शहरी 1,88,000 जो कर्ज़ थी वियो वज़ीर अज़म पारां 1 करोड़ नौकरियुनि जो जे ऐलान वारो मामिलो क़ौमी असेंबली पहुची वियो 3 महीननि दौरान 2 करोड़ माण्हू बेरोज़गार थियण जो इंतज़ाम थियो आहे हीअ सॼी मुआशी सोता जेका तव्हां मुल्क जी आहे साम्हूं आहे इमरान हुकूमत पाण मञे थी त असां हेतिरा कर्ज़ी आहियूं हर शहरी 1 लख माना तव्हां बि 1 लख कर्ज़ी आहियो मां बि 1,88,000 जो कर्ज़ी आहियां असल में जेका मां उन ॻाल्हि ते आहे त हीअ गवर्नमेंट जी इनकॉम्पिटेंसी आहे नाअहली आहे छो त हिननि वटि जॾहिं गवर्नमेंट में आया त बदकिस्मती सां हिन वटि को बि फ्रेमवर्क को बि होमवर्क न थियलु हुयो असांखे करिणो छा आहे छा करिणो आहे हाणे एतिराफ़ करण सां छा थींदो जेको 3 सालनि में जेका तबाही थी आहे सॼो अवाम परेशान आहे ऐं डॉलर जो जेको रेट रोज़ बरोज़ वधंदो गर्दशी कर्ज़ डेफिनेटली असां ते वधंदा जेके 2020 में असां वटि 35,000 अरब डॉलर असां ते कर्ज़ हुयो हींअर असां वटि 39,000 अरब रुपयनि जा असां कर्ज़ी थी विया ऐं जीअं डॉलर अञा क़ीमत वधंदी तीअं गर्दिशी कर्ज़ वधंदा वेंदा हाणे बदकिस्मती सां इहो आहे त हीअ जेके असां वटि आलमी मालियाती फंड जेके ॾियनि था असांखे पाकिस्तान जहिड़े गरीब मुल्कनि था हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो इस्तेसाल करण लाइ ठाहिया विया आहिनि बिल्कुलु वर्ल्ड बैंक IMF थियो जेके बि आहिनि हू कॾहिं बि न चाहींदा त हीअ मतिलबु स्टेबल थियनि हाणे ॾिसो न सहूलतकार थिया आहिनि हू ॾिसो त असांखे कर्ज़ ॾेई वरी असांजे ई मतिलबु एनालाइज़ था कनि त बाबा पाकिस्तान हाणे हीअं बि थो वञे हाणे हीअं बि थो वञे माना मुआशी पॉलिसी तव्हांजे हथ बस में ज़ाहिर साहब न आहे बिल्कुलु न सां हाणे हीअ जेको शौकत तरीन आहे
मां त चवां थो त सदाईं असांजे पाकिस्तान में अणचूंडियल जॾहिं जे हथनि में तव्हां बागू ॾींदव त मुल्क जो बेड़ो ईअं माना ग़लति सियासी पार्टियुनि जी हालत इहा हुआ त उहो माण्हू जेके आहिनि अहिड़ा नाइल खणनि था हुननि नाणे वारो वज़ीर नथो हुजे घरू वज़ीर नथो हुजे तव्हां वटि एॾी ना अहिड़ी आहे जो तव्हांजे मुल्क जो को बि माना नाणे जो वज़ीर थियण लाइ माना हुन में अहलियत कोन्हे अहलियत आहे पर असल में छा आहे कि जेके सभु माण्हू आहिनि IMF जा हफीज़ शेख केरु हुयो सभिनी खे ख़बर आहे ऑल नो दैट जहांगीर तरीन जहांगीर ही जेको आहे हींअर मौजूदा तरीन साहिबु आहे शौकत तरीन साहिबु हाणे हिन जॾहिं नाणे जो वज़ीर न हुयो हफीज़ शेख हुयो त टेलीविज़न टॉक शोज़ में थी उन ते क्रिटिसाइज़ कंदो हुयो त मुल्क ॿेड़ो ॿुॾे पियो मुल्क जी मईशत तबाह थी वेंदी हीअं थींदो हाणे उहो ई साॻियो ई जेको सो तरीन साहिबु वरी साॻिया ई जीअं हफीज़ शेख चवंदो हुयो त बाबा IMF सां ॻाल्हियूं वधियूं थियनि मुल्क हीअं वधो वञे GDP शरह असांजी वधी ऐं मतिलबु स्टेट बैंक जे गवर्नर जो तव्हां वॾी त यार बदकिस्मती आहे जेको असांजे स्टेट बैंक जो गवर्नर आहे उहो बि इम्पोर्टेड आहे रज़ा बकर साहिबु छा थो चवे त सर मां जेको सो ओवरसीज़ यार 22 करोड़ आवाम जो तव्हांजे लाइ तव्हांखे ओवरसीज़ जो तव्हांखे फिक्र लॻी हिते आवाम छा थींदो त सर वॾी कौमी असेंबली में घोड़ थियो आहे पंहिंजी ख़बर आहे त कौमी असेंबली में गवर्नर स्टेट बैंक मथां तनक़ीद बयान ते वज़ाहत मुतालबो रज़ा बकर पहिरियां मिसल जो बेड़ो हुयो हाणे पाकिस्तान वारो आहे अपोज़िशन जी चवण आहे हाणे जी बिल्कुलु इहो ई पॉइंट आहे त जॾहिं तव्हां वटि इम्पोर्टेड माण्हू हिते ईंदा जंहिंखे पाकिस्तान जी जोग्राफी जी ख़बर न हूंदी पाकिस्तान जी फ़ीकस माण्हुनि जी आमदनी केतिरी आहे उन्हनि जा छा मतिलबु ज़रूरतूं आहिनि जॾहिं उन्हनि जी ख़बर न हूंदी त नाइलनि जे मुल्क में जेको सो नाइलनि जे हवाले तव्हां बागू हूंदियूं त उहो त डेफिनेटली ईअं ई तबाह थी हुजनि न हुजनि पर तइ थिए जॾहिं पाकिस्तान IMF तइ करे थी इहा ॻाल्हि हाणे निकल पूॼो राति न रहियो आहे बिल्कुलु त IMF तइ करे थी ज़ाहिर ॻाल्हि की इदारा बजट तइ कंदा असांखे त हू पंहिंजो मफ़ाद हिन में ॾिसो न त नॉर्थ कोरिया में हींअर जेको अमेरिका सां क्लेश में थी आहे पर उनजे पहिरीं हींअर उते फ़ौजी हुकूमत आहे हुते ॾिसो त कहिड़ी गुरबत आहे उन्हनि छा कयो जो जेको फ़ौजी हुकूमत सभु जेके बि आया इम्पोर्टेड माण्हू आया इम्पोर्टेड माण्हू जो हिननि जो वॾो इकोनॉमिक्स में वॾो तजुर्बो आहे मईशत खे वॾी हदी ॾींदा हाणे हिकिड़ी मां YouTube ते वीडियो पियो ॾिसां त जेको हुनजो प्योंगयांग जो कैपिटल आहे उते मसरूफ़ शारा ते सर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त 4 मिंटनि खां पोइ कार पई अचे माना एॾी पॉवर्टी एॾी गुरबत आहे जो उते इंटरनेट जी एक्सेस कोन्हे का माण्हू मतिलबु हिकु वेले जे लाइ परेशान आहिनि तव्हां हुननि जी तारीख़ूं ॾिसो त उन्हनि जो मतिलबु छा हुयो पाकिस्तान त सेम 74 इयर्स खां इहो ई थींदो पियो अचे त हमेशह असां वटि माण्हू मुसलत कया विया आहिनि जेके ग़रीब आवाम जो इस्तेहसाल करे रहिया आहिनि महांगाई खां पोइ जेका सूरताल हुई ॾुखियो सूरताल आहे हुन खां पोइ कोशिशि कयूं था त वरी तफ़रीह तरफ़ अचिजे त असांजी सोबरी जेका ख़बर आहे क्रिकेट बाबति क्रिकेट जो आलमी मेलो मतिलबु आहे सॼियूं दुनिया जी नज़रूं आहिनि ऐं तफ़रीह ज़रूरी आहे हेॾे महांगाई दौर में तफ़रीह न आहे त माण्हू ॼण त सॼो पियो वञे त वर्ल्ड कप नबी आहे नंबी जा टीम आयरलैंड खे हाराए सुपर 12 लाइ पाकिस्तान जे ग्रुप में पहुची वई ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जे पहिरें मरहले में आयरलैंड टॉस खटी बैटिंग जो फ़ैसिलो कयो आयरलैंड क्रिकेट टीम मुक़ररु 20 ओवरनि में 8 विकेट जे नुक़सान सां 125 रन जो टारगेट ॾिनो ऐं अहिड़ी सूरताल साम्हूं तव्हांजे आॾो आहे पर वरी हितां श्रीलंका टीम नेदरलैंड खे 8 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी केतिरा ॾिसो न सॼी सूरताल खे मज़ो जी अॼु ही जेके हलनि पियूं T20 वर्ल्ड कप जो बाक़ाइदा आगाज़ अॼु पियो थिए छो त ही नंढियूं टीमूं क्वालिफाइड राउंड में अफ्रीका जी हिकिड़ी टीम आहे जेका क्वालिफाई करे पाकिस्तान जे ग्रुप में शामिल थी आहे हाणे तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त हिकिड़ो त माण्हू महांगाई में रुधल आहिनि ॿियो हिकिड़ी थोरी हुन लाइ तफ़रीह बि ज़रूरी आहे एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे त सुठी ॻाल्हि आहे त T20 वर्ल्ड कप शुरू थी वियो आहे अॼु खां वठी जेका अॼु वॾे में वॾी मैच आहे उहा आहे साउथ अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जो मैच आहे तमामु ज़बरदस्त मैच थींदी ऐं सुभाणे जेका मैच आहे हाई वोल्टेज जेका सुभाणे पाकिस्तान ऐं साउथ अफ्रीका जी सॉरी पाकिस्तान ऐं भारत पाकिस्तान ऐं इंडिया जी मैच आहे त उन में ॾाढो ज़बरदस्त थींदो ऐं पाकिस्तान टियों ॾींहुं जेका प्रैक्टिस मैच थी साउथ अफ्रीका खां
हाराए वियो हाराए आहे वियो आहे। पर पाकिस्तान वटि टैलेंट मौजूदु आहे उनमें सुठो हींअर एक्सपीरियंस आहे शोएब मलिक आहे मोहम्मद हफ़ीज़ आहे रिज़वान आहे सरफराज़ आहे बाबर आज़म ख़ुदि हिमसेल्फ इज़ अ वेरी गुड कंपेनर तो उम्मीद आहे त हिकिड़ो ज़बरदस्त मैच ॾिसण में ईंदो ऐं थोरी असांखे सुठी एंटरटेनमेंट मिलंदी ऐं मां सम्झां थो त 2009 में जीअं पाकिस्तान यूनुस खान जी क़यादत में वर्ल्ड कप खटियो हुयो तीअं जॾहिं असां मुल्क जी भला सूरत हाल सही न आहे त असांखे भला ही थोरी ख़ुशी ऐं माहिरनि जो बि ज़ाहिर साहब चवणु आहे त तव्हां हर ख़ुशीअ खे इंजॉय कयो नंढी नंढी ख़ुशियुनि खे बि वॾो करे इंजॉय कयो त इन सां तव्हां पंहिंजे पाण खे रिलैक्स करे सघो था ऐं उमेद जो हिकिड़ो ॾीओ पाण में जलाए रखो नाउमीद थियण जी का बि ज़रूरत कोन्हे त छो त हर जॾहिं राति खां पोइ जॾहिं सुबुह थींदो आहे त मीन्स देयर इज़ अ होप नेचुरली असां पंहिंजो पाण खे इन लाइ सेटिस्फाई कयूं त यार गुड डेज विल कम सुठा ॾींहं ज़रूरु ईंदा पर असांखे थोरो मुस्बत करिणो पवंदो असांजो जेको अॻु में मां पंहिंजे प्रोग्राम में पहिरीं ॻाल्हि कई हुई त असांखे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करणी पवंदी त यार मुंहिंजी ज़िम्मेवारी छा आहे मां ॿिए जे आंगुर थियण बदिरां मां पंहिंजो कमु कयां त दुनिया जी गुज़ार असांजो सिंध जेको आहे थोरी वॾी सूफी धरती आहे ज़ाहिर साहब जेकॾहिं हिते हिनखे दुआ थियल आहे जेकॾहिं असां पंहिंजे हिते जो कमु सुठी नेक नियती ईमानदारी सां कयूं त काफ़ी सूरत हाल बहितर थी सघे अच्छा त रोज़ान जीजन तरफ़ त रोज़ान जीजन जी का पढ़ी ख़बर आहे ॾाढी अहम ख़बर आहे त लाहौर मैदान जंग TLP ऐं पुलिस दुबदू वेड़ में 3 हल्का शहीद 2 कारकुन मार किया 500 ज़ख़्मी इस्लामाबाद मार्च खे रोकण लाइ पंजाब पुलिस TLP कारकुन खे रोकण लाइ सॼे लाहौर में कंटेनर विछाए छॾिया हाणे हीउ TLP जेको आहे सो पाकिस्तान पाबंदी हणी छॾी आहे हाणे पाबंदी ते लागू थी वई पोइ बि हज़ारे माण्हू करंदा पाबंदी हणी बसि फॉर्मेलिटी पूरी कंदा नेट के पाबंदी खणणी ही त नेटवर्क न थो न फिल्म में नेटवर्क न ठहण करे जो हेॾो सारो सनो थी पियो थियो आहे 3 हल्का शहीद थिया 2 कारकुन वीचारा मारिजी विया आहिनि कारकुन त आहिनि इंसान उहो बि इंसान हेॾो सारो हलियो थियो आहे पर अञा ताईं माना हुकूमत इंसानिया अगेन मां चवंदुमि दिस इज़ टोटली इनकॉम्पिटेंसी ना अहिड़ी आहे जॾहिं हिकु तरफ़ तव्हां साद रज़वी खे नज़रबंदि करे वरी हुनखे आज़ादु था कयो वरी हुन ते बैन हणी कुझु मिनिस्टर चवंदा न साईं हिन पाबंदी कोन हटाई आहे शेख रशीद जो हिकिड़ो बयानु आहे फवाद चौधरी जो हिकिड़ो बयानु आहे त ही इन गवर्नमेंट इन सॼे मामले में पाण तज़बत जो शिकार आहे ॿियो त ज़ाहिर साहब बदकिस्मतीअ सां असां वटि हींअर जेको रिलीजियस एॾो मतिलबु तमामु वधंदी थी वञे हिकिड़ा जेका अलार्मिंग सिचुएशन आहे ऐं डेलिबरेटली असां अवाम खे इन शइ में धिक्यो पियो वञे त छो त असांजो अहम मसइलो आहे त सर्वाइवल आहे न हीअं जहिड़े क़िस्म जी महांगाई आहे त असां उन महांगाई खे कंट्रोल कयूं पर गवर्नमेंट असांखे ॿियनि इदारनि असांखे उन शइ में मज़हब ईंदा पसंदि में एॾो असां हाणे छॾियो आहे विकिरे छॾियो आहे जो असांखे ॿी ॻाल्हि का सोचे नथा सघूं त असां पंहिंजे मसइलनि में पुठियां पिया आहियूं त हीअ हिकिड़ी इंतिहाई सीरियस ॻाल्हि आहे त गवर्नमेंट खे ऐं जेके बि असांजा एजेंसी फोर्सिस आहिनि उनखे एक्शन वठी जेकॾहिं तव्हांखे उनखे वाइप आउट करिणो आहे बिल्कुलु हिनखे ख़तमु करिणो आहे त करे छॾियो संजीदगीअ सां कयो हाणे हिकिड़ा असां वटि कुझु एलिमेंट्स हुनजे फेवर में आहिनि कुझु हुनजे मुखालिफ़ में आहिनि ऐं मां ज़ाहिर तव्हांखे वसूख़ सां थी सघां थो त गवर्नमेंट में बि अहिड़ा एलिमेंट्स वटि आहिनि जेके हुनजे फेवर में आहिनि महिरबानी जावेद साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम पूरो थियो असां थोरो सारो ते ॻाल्हायो ख़ासि करे जेको महांगाई जो तूफ़ान आयल आहे हिन तूफ़ान में ही हुकूमतूं जेके आहिनि उन पीपल्स पार्टी जेको ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी बि एहतजाज कयल थी आहे सिंध में कंट्रोल करण लाइ तयारु न आहे सिंध में हथरादू महांगाई ख़तमु करण लाइ तयारु न आहे उन इंसान में मुकमल तौरु ख़ामोश आहे इंसान में नाले का शइ हिते मौजूदु न आहे उहा पीपल्स पार्टी जी हुकूमत बि जेको आहे एहतजाज करणु निकिती आहे जॾहिं महांगाई जे तूफ़ान में ॾिसूं त असांजो ॿेड़ो हिन मुल्क जो किथे थो तारे इमरान सरकार हिन ॿेड़े खे तारे सघंदी या इन ॿेड़े खे ॿोड़ींदी इहो त वक़्त सां ई ॿुधाईंदो ऐं सुभाणे ताईं पंहिंजी महिरबानी ज़ाहिर रखे इजाज़त अलाह